بسم اللہ الرحمن الرحیم وَأَمَّا الْمَوْصُولُ فَيُؤْتَى بِهِ إِذَا تَعَيَّنَ طَرِيقًا لِإِحْضَارِ مَعْنَاهُ كَقَوْلِكَ الَّذِي كَانَ مَعَنَا أَمْسَ مُسَافِرًا إِذَا لَمْ تَكُنْ تعرف اسمه اما اذا لم يتعین طریقا لذلك فيكون لاغراض اخرى كالتعلیل نحو ان الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا واخفاء الامر عن غير المخاطب نحو واخذت ما جاد الامير به وقضيت حاجاتي كما اهوى والتنبيه على الخطأ نحو إن الذين ترونهم إخوانكم يشفي غليل صدورهم أن تسرعوا وتخفيف شأن المحكوم به نحو إن الذي سمك السماء بنى لنا بيتا دائمه أعز وأطول والتحويل تعظيما وتحكيرا نحو فغشيهم من اليم ما غشيهم ونحو من لم يدر حقيقة الحال قال ما قال والتحكم نحو يا أيها الذي نزل عليه الذكر إنك لمجنون. ہی فصل تعریف و تنقیر معرفہ ऐं नकरा जे बारे में हली रहियो आहे त मुसनिफ़ इहो ॿुधाए रहियो आहे त कहिड़ी जॻह ते मारफा जो ज़िक्र कयो वेंदो, कहिड़ी जॻह ते, जंहिं जॻह ते मुख़ातब खे कंहिं मुअयन शइ जे बारे में ॿुधाइणु मक़सदु हुजे त उन जॻह ते मारफा जो ज़िक्र कयो वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं मुख़ातब खे कंहिं आम शइ जे बारे में ॿुधाइण जो मक़सदु हुजे त यानी कि हीअ शइ आम आहे, ख़ासि न आहे, त उन जॻह ते नकरा जो ज़िक्र कयो वेंदो आहे। त पहिरियां मुसनिफ़ मारफ़े जा अक़साम बयानु करे रहियो आहे, हर हिक जो तफ़सील सां ज़िक्र कंदो अचे थो। उन मंझां अवां ज़मीर, अलम ऐं अस्माए इशारा जो तफ़सीली बहस पुठियां पढ़ी आहियो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत अस्माए मौसूला जो ज़िक्र कंदो। सभ खां पहिरियां जेको तरीक़ेकार आहे मुसनिफ़ जो उहो ॿुधाईंदो त बलागत में अस्माए मौसूला खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वेंदो। जीअं पहिरियां बि इहा ॻाल्हि मां ॿुधाए आयो आहियां त हिकिड़ो त आहे नहव, ॿी आहे बलागत। नहव में अव्हां इन्हनि शयुनि जो बहस पढ़ंदा आहियो त उन्हनि जी एराब कीअं पढ़ी वेंदी, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वेंदो, उहे कहिड़ो सीगो कहिड़ी जॻह ते रखियो वेंदो, इहे अव्हां बहस पढ़ंदा आहियो, उन्हनि ते एराब कीअं पढ़बी। लेकिन बलागत में वरी उन्हनि शयुनि जो इस्तेमालु कीअं कयो वेंदो, इन्हनि शयुनि ते बहस थींदो आहे। सो मुसनिफ़ जो जेको तरीक़ेकार आहे, पहिरियां मां उनजी तारीफ़ कंदो, तारीफ़ करण खां बाद में पोइ वरी उनजो इस्तेमालु हक़ीक़ी ॿुधाईंदो, पोइ वरी उनजो इस्तेमालु मजाज़ी ॿुधाईंदो। सभ खां पहिरियां अस्माए मौसूला जी बलागत में तारीफ़ कयईं त उहे उलमा जेकी बलागत सां तालुक़ु रखनि था उहे अस्माए मौसूला जी तारीफ़ कंदा। नहवी तारीफ़ तव्हां पढ़ी आहियो। बलागत में तारीफ़ अस्माए मौसूला जी इहा आहे त अस्माए मौसूला उनखे चइबो आहे जंहिंखे कंहिं अहिड़ी जॻह ते आंदो वञे त मुख़ातिब खे उन माना जे मुअयन करण जे तरफ़ इशारो कयो वञे, ख़ासि कयो वञे। यानी हिकिड़ो मुख़ातिब आहे, उन जे साम्हूं कंहिं शइ खे मुअयन करिणो आहे त उन जॻह ते अस्माए मौसूला जो ज़िक्र कयो वेंदो आहे। पर मुअयन अहिड़ीअ शइ खे करिणो आहे जंहिंजो नाले जी अव्हांखे ख़बर नाहे। माना हिकु अहिड़ी शइ अव्हां जे साम्हूं गुज़री आहे जंहिंजे नाले जी, जंहिंजे वस्फ़ जी अव्हांखे ख़बर नाहे। हाणे मुख़ातिब खे अव्हां उन ॻाल्हि जे बारे में कीअं ॿुधाईंदव? जेकॾहिं साम्हूं हूंदी त पोइ पुठियां पढ़ियासीं, असां इशारो कंदासीं, इशारे करण सां मुख़ातिब सम्झी वेंदो। पर हिकु शइ जंहिंजे नाले जी अव्हांखे ख़बर नाहे, उहो थी गुज़रियो आहे ऐं उहो साम्हूं मौजूदु बि नाहे जो माण्हू इशारो करे सघे, नाले जी ख़बर नाहे जो माण्हू अलम आणे सघे,
ज़मीर आणींदासीं तॾहिं बि नाले जी ख़बर न आहे, उन शइ जी उहा शइ मुअयन ई न आहे, त पोइ उन ज़मीर जी मर्ज़ी कहिड़े तरफ़ कंदासीं? त हाणे का सूरत बणे थी त कहिड़े तरीक़े सां मुखातब खे असां पंहिंजी ॻाल्हि उन जे ज़हन में विझी सघूं, उनखे सम्झाए सघूं। हिकु शइ जेका पहिरियां गुज़री चुकी आहे, उन जे नाले जी अव्हांखे ख़बर न आहे, उन जे वस्फ़ जी ख़बर न आहे, त अव्हां ज़मीर अलम आणे नथा सघो। उहा शइ साम्हूं मौजूदु न आहे त अव्हां इशारो बि करे हाणे मुखातब खे उन शइ जे बारे में सम्झाइणो बि आहे, त पोइ तव्हां मुखातब खे उहा शइ ज़हन में कीअं आणे सघो था? त पोइ चए थो उहा शइ असां मुखातब खे सिले जे तौर ते ज़हन में आणे सघंदा आहियूं। इहा ॻाल्हि यादि रखो त अस्माए मौसूला जेको हूंदो आहे न, उन में इबहाम तमामु ज़्यादा हूंदो आहे। तरदुद शक जेको हूंदो आहे उन में इबहाम मुबहम शइ उन में तमामु ज़्यादा हूंदी आहे। उन जे करे अस्माए मौसूला जो जंहिंखे असां सिलो बनाईंदा आहियूं तरकीब में, उहो जुमिलो थींदो आहे। पढ़ी आया आहियो न इहो? त पूरे जुमिले खे पोइ असां वरी अस्माए मौसूला जे लाइ सिलो बनाईंदा आहियूं, छो त इबहाम एतिरो वॾो हूंदो आहे जेको पूरो जुमिले आणण सां इबहाम ख़तमु थींदो आहे, कंहिं हिकु लफ़्ज़ सां इबहाम उनजो ख़तमु न थींदो आहे। मिसाल इन जो अलज़ी वठो, अलज़ी माना छा आहे? उहो जो। हाणे केरु शख़्स चए उहो जो, या ख़बर पई त चवणु छा थो चाहे? उहो जो अलाए छा थो चवणु चाहे, को मक़सदु हिन मां हासिलु नथो थिए। उन खां बाद में पोइ अॻिते ज़िक्र कंदो, उहो जेको माण्हू जंहिंसां तूं मिले उहो आलिम आहे, उहो फाज़िल आहे, उहो अकुलमंद आहे। त बाद में इहो जुमिलो ज़िक्र कयईं त असांखे ख़बर पई न त छा चवणु चाहे थो। त मौसूला में जेको इबहाम हूंदो आहे उहो आला दर्जे जो इबहाम हूंदो आहे, उन जे करे उन्हनि जो सिलो बि पूरो जुमिले खे आंदो वेंदो आहे। त हाणे मुसनिफ़ चवे थो त जॾहिं मुखातब जे ज़हन में अव्हां का माना हाज़िर करणु चाहियो था ऐं अव्हां वटि ॿियो को बि तरीक़ो न आहे, त पोइ अव्हां सिले जे तौर ते उहा अस्माए मौसूला सिला जे तौर ते अव्हां उहा माना उहा सूरत मुखातब जे ज़हन में ज़हन नशीन करे सघो था। मिसाल सम्झो इहा ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। मसलन हिकिड़े शख़्स सां अव्हां जी मुलाक़ात थी आहे, असीं सभु वेठा हुयासीं। मिसाल को अजनबी शख़्स आयो, उन सां असांजी थी मुलाक़ात, पोइ उहो शख़्स हलियो वियो। हाणे अजनबी शख़्स हुयो, उनजे नाले जी ख़बर अव्हांखे न आहे, उनजे वस्फ़नि वग़ैरह जी ख़बर बि अव्हांखे न आहे, ख़बर न आहे अलाए केरु हुयो, ऐं हिते मौजूदु बि न आहे जो अव्हां उनजी का ॻाल्हि कयो त उन तरफ़ इशारो करे सघो। हाणे उन शख़्स जे बारे में मां अव्हांखे ॿुधाइणु चाहियां त कीअं ॿुधाए सघंदुसि? त पोइ मां ईअं चवंदुमि त उहो शख़्स अलज़ी, उहो जेको कल्ह असां सां मिलियो हुयो उहो मुसाफ़िर आहे, या चवां कल्ह असां सां मिलियो हो उहो आलिम आहे, उहो मुतक़ी आहे, उहो नेक आहे। त मां कीअं ज़िक्र कंदुमि त उहो शख़्स जेको कल्ह असां सां मिलियो हुयो, त पोइ तव्हांजे ज़हन में उहा शइ अची वेंदी त कहिड़े शख़्स जे बारे में जे मुतकल्लिम गुफ़्तगू करे रहियो आहे। त पोइ ख़बर पवंदी जंहिंसां असां मिलिया हुयासीं, त पोइ उहो अव्हांजे ज़हन में अची वेंदो। पोइ मूं चयो त इहो मुसाफ़िर आहे या इहो आलिम आहे वग़ैरह वग़ैरह। सम्झ में आई ॻाल्हि? तर्जुमो कयो। व अमल मौसूल, पर रहियो अस्माई मौसूला, फ़युता बिही, पोइ आंदो वेंदो आहे इन खे इज़ा तअयन तरीक़नि, जॾहिं मुतअयन थी वञे बतौर तरीक़े जे ले इहज़ार मानाहो, उन जी माना जे हाज़िर करण जे वास्ते। माना मुतकल्लिम वटि ॿियो को बि तरीक़ो न आहे सवाइ अस्माए मौसूला जे आणण जे। त पोइ अस्माए मौसूला आणे उन जे मुखातब जे ज़हन में उहा ॻाल्हि ज़हन नशीन कंदो। त नाले वग़ैरह जी ख़बर न आहे, सिफ़त जी ख़बर न आहे, त पोइ ॿियो को तरीक़ो बचियो मौजूदु न आहे, इशारो बि नथो करे सघिजे, त सवाइ मौसूला जे ॿियो को तरीक़ो। मिसाल इन जो जीअं अलज़ी कान मअना अम्स मुसाफ़िरन, अलज़ी उहो जो। हाणे अलज़ी कंहिं शख़्स चयो त ख़बर पवे थी, हाणे उन में इबहाम वॾो थी वियो न, त हाणे उनजो सिलो पूरो जुमिलो आणणो पवंदो।
त पोइ सिलो आंदे पूरो जुमिलो, कान मअना अम्स मुसाफ़िरन, जेको हुयो असां सां गॾु कल्ह उहो केरु आहे? मुसाफ़िर आहे। त हाणे अहिड़ो शख़्स जंहिंजे नाले जी बि अव्हांखे ख़बर न हुई, जेको साम्हूं मौजूदु न हो जो इशारो करे सघो, उनजे वसफ़नि जी बि ख़बर न हुई, पर पोइ बि मुखातब खे उनजी ॻाल्हि ॿुधाई वई। कहिड़े तरीक़े सां ॿुधाई वई? अस्माए मौसूला जे लिहाज़ सां। इज़ा लम तकुन तअरिफ़ इस्महू, जॾहिं नथो नाही तूं जो सुञाणे सघीं उनजे नाले खे। अम्मा इज़ा लम यतअय्यन तरीक़न लिज़ालिक, पर जॾहिं न मुअय्यन हुजे तरीक़ो इन्हीअ जे लाइ, माना जॾहिं इहो मक़सदु न हुजे, माना मुखातब जे ज़हन में ॻाल्हि विझणु मक़सदु न हुजे, मुखातब खे उन शख़्स जे बारे में ॿुधाइणु मक़सदु न हुजे, त पोइ फ़यकून लिअग़राज़ उख़रा, त पोइ अस्माए मौसूला मजाज़ी तौर ते ॿियनि मक़सदनि जे लाइ हूंदो। अग़राज़ जमो ॿियनि ग़र्ज़नि जे लाइ हूंदो। उन मां पहिरियों ग़र्ज़ क तअलील, मिसल तालील जे इल्लत बयानु करण जे हूंदो। अस्माए मौसूला कॾहिं कॾहिं असुलन त इहो पढ़ी आयासीं त मुखातब जे ज़हन में अहिड़ी ॻाल्हि विझण जे लाइ जंहिंजो अव्हांखे नाले जी ख़बर न आहे, जेको अव्हांजे साम्हूं मौजूदु न आहे, जंहिंजी अव्हांखे वसफ़ जी ख़बर न आहे, त पोइ तव्हां मौसूला जे ज़रिए आणे पोइ मुखातब खे उहा ॻाल्हि ज़हन नशीन कराए सघो था। पर जॾहिं इहो मक़सदु न हुजे त पोइ मजाज़ी तौर ते कॾहिं तालील जे लाइ ईंदो आहे, कॾहिं मुखातब खां पंहिंजी ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ ईंदो आहे, कॾहिं ग़लतीअ ते ख़ता ते ग़लतीअ ते तंबीह करण जे लाइ ईंदो आहे। उन सभिनी जो ज़िक्र अचे थो। पहिरियों छाजे लाइ ईंदो आहे? मजाज़ी तौर ते तालील जे लाइ, यानी इल्लत बयानु करण जे लाइ अस्माए मौसूला खे कॾहिं कॾहिं ज़िक्र कयो वेंदो आहे। मिसाल जीअं इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला, बेशक उहे शख़्स जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कयाऊं, आहे उन्हनि जे लाइ फिरदौस जा बाग़, जन्नत फिरदौस, नुज़ुला बतौर महिमानीअ जे। हाणे ॾिसो, जन्नत फिरदौस मिलणु इहो हुकुम आहे। इहा जन्नत फिरदौस कंहिंखे मिलंदी? उनजी सबब छा आहे? इल्लत छा आहे? इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, जन्नत फिरदौस उन शख़्सनि खे मिलण जो सबब ऐं इल्लत इहा आहे त उन्हनि ईमान आंदो आहे ऐं उन्हनि अमल सालिहा कया आहिनि। त इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इहो इल्लत आहे कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला जी। त हिते अल्लज़ीन इहो का शइ मुअयन करण जे लाइ आयो आहे? न आहे। इहो छाजे लाइ आयो आहे? हिन जॻह ते इल्लत बयानु करण जे लाइ, त उन्हनि खे जन्नत फिरदौस कहिड़े सबब जे करे थी मिले? ईमान आणण जे करे ऐं अमल सालिहा करण जे करे। हिते अल्लज़ीन इहो महल इस्तिशाद आहे। व इख़्फ़ाइल अम्र अन ग़ैरिल मुख़ातब, ऐं कॾहिं कॾहिं अस्माए मौसूला खे उन जे करे ज़िक्र कयो वेंदो आहे त ग़ैर मुखातब खां का शइ लिकाई वञे। मिसाल महफ़िल में का महफ़िल आहे, का मजलिस आहे, उन जॻह ते 10-15 केतिरा ई माण्हू वेठा आहिनि, अवां उन्हनि मां कंहिं हिकु शख़्स खे का ॻाल्हि ॿुधाइण था चाहियो, त अहिड़े तरीक़े सां अवां ॿुधायो त जीअं सिर्फ़ु उनखे ख़बर पवे, ॿिए खे ख़बर न पवे। त हाणे उन शइ जो अगरि जेकॾहिं ज़िक्र कंदव त सभु ॿुधंदा, सभिनि खे ख़बर पइजी वेंदी। त उन शइ खे लिकाइण जे लाइ अव्हां वटि इहो ई रस्तो आहे त तव्हां अस्माए मौसूला खे उन जॻह ते इस्तेमालु कयो, त पोइ उहा शइ सिर्फ़ु तव्हां जंहिंखे ॿुधाइणु चाहींदव उनखे ख़बर पवंदी, ॿिए खे ख़बर न पवंदी। आसान मिसाल आहे, ॾिसो, व अख़ज़्त फ़इल माज़ी, वरितो मूं, मा जादल अमीर बिही, मां उहा शइ, जादल अमीर जो सखावत कई अमीर बिही इन्हीअ सां। जाद इहो काल,
मज़दर जो कौलन काल यकूल जाद यजूद सखावत करण जौदुन वक़दैत ऐं पूरी कई मूं पूरो कयो मूं हाजाती पंहिंजे हाजतुनि खे कमा अहवा जीअं जो मूं चाहियो। इन खे वक़दई त बि पढ़ी सघो था वक़दई त पोइ कदई त मां मुराद फ़ाइल जेको थींदो उहो अमीर थींदो त माना पूरियूं कयो तूं ए अमीर मुंहिंजनि हाजतुनि खे जेको मूं चाहियो। हाणे हिते शाइर इहो थो चवे त असल में शाइर खे बादशाह बतौर तोहफ़े जे का शइ ॾिनी आहे। हाणे उन शइ जी ख़बर नाहे त शाइर खे तोहफ़े में बादशाह कहिड़ी शइ ॾिनी आहे। पोइ बादशाह जे साम्हूं शुक्राने जे तौर ते हीउ शेर थो चवणु चाहे त हाणे जेका शइ तोहफ़े में ॾिनी आहे उनजी ख़बर सिर्फ़ु बादशाह खे ऐं शाइर खे आहे, ॿिए खे ख़बर हा उन शुक्रानियूं बि अदा करे छॾियो, तारीफ़ में अशार बि चयईं, ॿियनि शख़्सनि ॿुधा बि, पर ॿिए खे उन शइ जी ख़बर न पई। ॾिसो चए थो त वक़दई तो मां जाद व अख़ज़ तो मां जादल अमीर बिही ऐं वरिती मूं मां उहा शइ जो सखावत कई अमीर इन सां, माना अमीर बतौर सखावत जे मूंखे जेका शइ ॾिनी मूं उनखे वरितो। ख़बर आहे अमीर छा ॾिनो ऐं हुन छा वरितो इहा ख़बर न आहे। वक़दई तो हाजाती कमा अहवा ऐं पूरो कयो मूं पंहिंजनि हाजतुनि खे जीअं जो मूं, या वरी पूरो कयो अमीर मुंहिंजनि हाजतुनि खे जीअं मूं वक़दई त पढ़ो त पोइ। त हाणे इन जॻह ते महल इस्तिशाद आहे मा जादल अमीर, मां इहो अस्माई मौसूल आहे, मां में इबहाम आहे त उन मुराद कहिड़ी शइ मा जादल अमीर, जेका बि अमीर सखावत कई उन मूंखे ॾिनी मूं उहा शइ वरिती। हाणे बादशाह खे त ख़बर आहे त उन छा ॾिनो हुयो, ॿियनि खे ख़बर पवे थी नथी पवे। त माना ग़ैर मुखातब खां उन ॻाल्हि खे लिकाइण जे लाइ अस्माए मौसूला खे बि इस्तेमालु मजाज़न कयो वेंदो आहे, जीअं इन शेर में अमी पढ़ी आहे। सम्झ में आयो? व तंबीह अलल ख़ता, ख़ता ते तंबीह करणु, केरु शख़्स ख़ता करे थो, हाणे हिकिड़ो त रस्तो इहो आहे त भई अवां उनजी ग़लतीअ जी उनखे ख़बर ॾियो त हीअ तो ग़लती कई आहे, ॿियो ग़लती जी ख़बर बि ॾियो ऐं उनखे उन ते तंबीह बि कयो त जीअं उहो आईंदा ग़लती न करे। त बतौर तंबीह जे लाइ अस्माए मौसूला खे बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। इहो बि शेर आहे, आसान आहे। ॾिसो इन्नल्लज़ीन तुरौनहुम इख़्वानकुम, बेशक इन बेशक अल्लज़ीन अस्माए मौसूला उहे शख़्स जमो तुरौनहुम, इहो ॿुधायो इहो रुयत जे मस्दर मज़ा आहे, इन मां मुराद रुयत क़ल्बी आहे। इहो लफ़्ज़नि में मजहूल पढ़ियो वेंदो आहे, माना इन जी मारूफ़ वारी कई वेंदी आहे, पढ़ी आया हो न इहो इन्नल्लज़ीन तुरौनहुम इख़्वानकुम, बेशक उहे शख़्स जो ॾिसो अथव तव्हां गुमान था कयो तव्हां उन्हनि खे, हिते रुयत मां मुराद गुमान करणु आहे, रुयत क़ल्बी माना छा थींदी आहे गुमान करण वारी, हिते अखि सां ॾिसण वारी माना न आहे, ठीकु आहे। बेशक उहे शख़्स जिन खे गुमान था कयो तव्हां इख़्वानकुम पंहिंजा भाइर, यशफी गलील सुदूरहिम, यशफी शफ़ा था पाइनि, तंदुरुस्ती हासिल था कनि। गलील चइबो आहे गुस्सो, कावड़, बुग़्ज़, नफ़रत, दिलि में जेका नफ़रत हूंदी आहे न उनखे चइबो आहे गलील, कावड़, गुस्सो, बुग़्ज़, साड़ जीअं सिंधी में चवंदा आहियूं, हे दिलि सां सड़े थो। शफ़ा थो पाए उन्हनि जे सीने जो साड़, उन्हनि जे सीने जो बुग़्ज़, अन इन ॻाल्हि में त तुसराऊ त तव्हां लताड़िया वञो। शाइर असलम जे कुझु शख़्सनि खे तंबीह करणु थो चाहे त भई तव्हां जन माण्हुनि खे पंहिंजो भाउ था सम्झो, तव्हां जन माण्हुनि खे पंहिंजो माण्हू था सम्झो, चवंदा हीअ त असांजे लाइ सभु कुझु आहिनि, हालांकि इहे अंदर जा अहिड़ा कारा आहिनि जो जेॾी महिल इन्हनि जी माना चाहत इहा आहे
त तव्हां लताड़िया वञो, तव्हां ते माना मुसीबत अचे, परेशानी अचे, ॾुख अचे, त पोइ इहे ख़ुशि था थियनि, पोइ इन्हनि जो अंदर जो साड़ ख़तमु थो थिए, पोइ इन्हनि जो गुस्सो ख़तमु थो थिए। माना तव्हां जिन खे पंहिंजो भाउ था सम्झो, असल में इहे अव्हांजा भाइर न आहिनि, इहे त अव्हांजे लाइ बुराई था चाहिनि। त हाणे ॾिसो हिते महल इस्तिशाद, इन्नल्लज़ीन तुरौनहुम, बेशक उहे शख़्स जिन खे तव्हां गुमान था कयो पंहिंजा भाइर। हाणे जेकॾहिं इन अल्लज़ीन जॻह ते ॿियो को लफ़्ज़ आणे इहो जुमिलो चयो वञे हा, मिसाल ठाहियूं था, मसलन चवे हा को शख़्स इन्नल क़ौम तुरौनहुम इख़वानहुम, बेशक जंहिं क़ौम खे तव्हां पंहिंजा भाइर था सम्झो, त इन मां मुराद हिते तंबीह न हुजे हा, सिर्फ़ु ख़बर ॾियणु मक़सदु हुजे हा। पर अल्लज़ीन आयो त हाणे ख़बर सां गॾोगॾु तंबीह बि, त भई जंहिंखे तव्हां पंहिंजा भाउ था सम्झो न, उहे तव्हांजा भाइर न आहिनि, माना उनखे भाउ बि सम्झणु छॾे ॾियो। ठीकु आहे, वरी माना ॾिसो, इन्नल्लज़ीन तुरौनहुम इख़वानहुम, बेशक उहे शख़्स जो गुमान था कयो तव्हां उन्हनि खे पंहिंजा भाइर, यशफी शफ़ा थो पाए ग़लील बुग़्ज़, उन्हनि जे सीने जो, अन तुसरऊ, ही त तव्हां लताड़िया वञो, माना तव्हांजे मथां ज़ुल्म थिए, ज़्यादती थिए, त पोइ उहे ख़ुशि था थियनि। त अहिड़े माण्हूअ खे पंहिंजो भाउ चवणु सही आहे? न आहे। ऐं चौथे नंबर ते कॾहिं कॾहिं ईंदो आहे तख़फ़ीफ़ शानिल महकूम बिही, ख़बर जे शान खे वधाइण जे लाइ, माना जुमिले में कंहिं शइ जी ख़बर ॾिनी थी वञे। हाणे जंहिं शइ जी ख़बर ॾिनी थी वञे न, मक़सदु इहो आहे त इहा जेका ख़बर आहे इहा वॾी अज़मत वारी आहे, वॾी शान वारी आहे, त उन ख़बर जे अज़मत ऐं शान खे वधाइण जे लाइ अस्माए मौसूला जो बि ज़िक्र कयो वेंदो आहे। मिसाल हिन जो ॾिसो शेर मंझि आहे, इन्नल्लज़ी समक समा बना लना बैतन दाइमुहु अअज़्ज़ु व अतवल, इन बेशक, अल्लज़ी उहो जो, समक फ़ेल माज़ी, बुलंद कयाई, समा आसमान खे, बेशक उहा ज़ात जंहिं बुलंद कयो आसमान खे, उन ई ज़ात बना लना, बनायो असांजे लाइ, बैतन, अहिड़े घर खे, दाइमुहु, जो उन जा सुतून, अअज़, ज़्यादा इज़त वारा आहिनि, व अतवल, ऐं ज़्यादा तवील आहिनि। शाइर जो चवणु चाहे त उहा ज़ात जंहिं आसमान खे बुलंद कयो आहे, उहा ज़ात केरु आहे? अल्लाह आहे। यानी अल्लाह ताला जंहिं आसमान खे बुलंद कयो आहे, तव्हां ॾिसो अल्लज़ीअ सां ख़बर जे शान खे वधाई न, त असां हाणे पूरो ॿुधो पोइ सम्झ अची वेंदो। बेशक उहा ज़ात जंहिं आसमान खे बुलंद कयो आहे, उन ई ज़ात बनायो आहे असांजे लाइ अहिड़ो घर जंहिंजा सुतून ज़्यादा इज़त वारा आहिनि ऐं ज़्यादा, माना असांजे लाइ घर उन ज़ात बनायो आहे जंहिं ज़ात आसमान खे बुलंद कयो आहे। त ख़बर जी जेका उहो शान ऐं अज़मत वॾी थी न, त मुंहिंजो घर बनाईंदड़ उहा ज़ात आहे जंहिं आसमान खे बुलंद कयो आहे, जंहिं आसमान बनायो आहे। को आम कोई कारीगर जी ॻाल्हि नथो करे दुनियावी, माना अल्लाह ताला असांजे घर खे बनायो आहे जंहिं आसमान खे बि। हिते घर में मुराद बैतुल्लाह आहे, बैतुल्लाह। त बैतुल्लाह जे बनाइण जो हुकुम कंहिं ॾिनो? अल्लाह ताला हुकुम ॾिनो। हज़रत इब्राहिम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम उनखे बनायो, त इहो अल्लाह ताला जे हुकुम सां बनायो वियो आहे घर। त इहो घर जेको आहे वॾो इज़त वारो आहे ऐं वॾो तवील आहे शान जे हिसाब सां। त माना इहो ख़बर जे शान खे वधाए थो, त इहो घर जेको आहे उहो इज़त वारो ऐं तवील आहे। असल में इहो बि शेर आहे फ़र्ज़दक जो, जेको पुठिएं सबक़ में ॿुधायो हुयो, जंहिं हज़रत ज़ैनुल आबिदीन जे शान में शेर चया हुया। त हिन इहो शेर वरी जुरैर जे मुक़ाबिले में चयो आहे।
त जुरैर खे ॿुधाइण थो चाहे त असांजो जेको बैतुल्लाह आहे उहो वॾी इज़त वारो आहे ऐं वॾी शान वारो आहे, छो त बैतुल्लाह खे उन बनाइण जो हुकुम ॾिनो आहे जंहिं आसमान खे बुलंद रखियो आहे। हिते अल्लाह सां ख़बर थी पए न त ख़बर जो जेको आहे, ख़बर जेका आहे उहा वॾी अज़मत वारी ऐं शान वारी, त इहो अल्लाह जे करे उनजी अज़मत ऐं शान ते दलालत थिए थी अस्माए मौसूला सां। 5 नंबर ते ॿुधाई व तहवील तअज़ीमन व तहकीरन, व तहवील ऐं ड्रेजारण, तअज़ीमन अज़मत जे तौर ते, व तहकीरन ऐं हकारत जे तौर ते। माना हिकु शइ खां अवां कंहिं शइ खे ड्रेजारियो था, उनजी पोइ उनजी अज़मत बयानु करियो आहे त हीअ हेॾी ख़तरनाक हुई, हीअ हेतिरी वॾी हुई, पोइ जेकॾहिं उनजी अवां हद मुक़ररु करे ॿुधायो न त पोइ उन मंझि उहा अज़मत बाक़ी न आहे रहंदी। छो त हिकु शइ जी हद मुक़ररु थी वई न त पोइ उनजो ख़ौफ़, उनजो डपु बि ओतिरो न आहे हूंदो। पर जॾहिं उनजी हद मुक़ररु न कई वञे, मुबहम अंदाज़ में उनखे बयानु कयो वञे त पोइ उनजी अज़मत, उनजो ख़ौफ़ जेको आहे उहो ज़्यादा हूंदो आहे। मिसाल हिन में ॾिसूं आसान, फ़ग़शियहुम मिनल यम मा ग़शियहुम, हिन आयत मंझि तज़किरो थी रहियो आहे उन फ़िरौन जो जेका हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पुठियां विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दरिया खे क्रॉस करे वियो, पुठियां फ़िरौन ई उन दरिया में ग़रक़ थी विया। त इन मौक़े खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत में बयानु करे रहियो आहे त फ़ग़शियहुम, पोइ ढके छॾियो उन्हनि खे, मिनल यम, उन दरिया खां, माना दरिया पोइ उन्हनि फ़िरौननि खे ढके छॾियो। मा ग़शियहुम, जेको ढके छॾियई उन्हनि खे, यानी कि हिन आयत में इहो आहे त इन्हनि फ़िरऔननि खे दरिया ढके छॾियो, दरिया जो पाणी उन्हनि जे मथां अची वियो, उहे दरिया में ग़रक़ थी विया, ॿुॾी विया। हाणे हिते असल में महल इस्तिशाद ही जुमिलो आहे, मा ग़शियहुम, उहा शइ दरिया मंझां, उहा शइ जंहिं ढकियो उन्हनि खे। त हाणे इहो कोन ॿुधायो वियो त उन दरिया में पाणी केतिरो हुयो, 50 फुट हुयो, 100 फुट हुयो, 200 फुट हुयो, 1000 हुयो, उनजी केतिरी ऊंचाई हुई, इहो बयानु जेकॾहिं उनजी हद बयानु कई वञे हा त उन में उहा ड्रेजारण वारी अज़मत ओतिरी बाक़ी न हुजे हा। सो उनजे करे इनखे अस्माए मौसूला जे तौर ते, इबहाम जे तौर ते इनखे रखियो वियो तां त इन मुंहिंजे ख़ौफ़ ऐं डपु उहो पंहिंजी हद जो रहे। सम्झ में आयो? इहो थियो तहवील बतौर तअज़ीम जे। हाणे वरी आहे तहवील बतौर तहकीर जे, हकारत जे, माना उनखे घटि सम्झण जे करे। मिसाल हिन जो, मल्लम यदर हक़ीक़त अल हाल, उन शख़्स जे लाइ जेको नथो ॼाणे हक़ीक़त हाल खे, उन शख़्स लाइ चयो वञे काल मा काल, उन चयो जेको, माना हिकिड़ो शख़्स जेको तव्हांजी हक़ीक़त खे नथो ॼाणे त तूं केरु आहीं, सही माण्हू आहीं या धोखेबाज़ आहीं, पोइ बि उहो शख़्स तव्हांजे बारे में का राय क़ाइमु करे थो, त उनजी राय जी का अहमियत हूंदी? अहमियत उनजी राय जी हूंदी आहे जेको शख़्स उन शइ जे बारे में इल्मु रखंदो आहे। सो जेको शख़्स हक़ीक़त हाल खे नथो ॼाणे, पोइ उन जेको चयो ठीकु आहे, चई सो चई, हाणे इन जी का परवाह ई बतौर तहकीर जे इहो चयो वियो आहे। ठीकु आहे, त काल मा काल चयई, मा काल जेको बि न चयो, त हिते मां जेकॾहिं उहा ॻाल्हि बयानु कई वञे हा त उहा उन मंझि उहा हकारत बाक़ी न बचे। उनजे करे इनखे मा काल, इहो मां अस्माए मौसूला सां बयानु कयो वियो, त उनखे जेको चवणो हुयो सो चई छॾियईं। 6 नंबर ते आहे व तहक्कुम। तहक्कुम जी माना आहे बतौर इस्तिहज़ा जे, मज़ाक बनाइण जे। मिसाल जीअं या अय्युहल्लज़ी नुज़्ज़िल अलैहि ज़िक्र इन्नका लमजनून, या अय्युहल्लज़ी, ए उहो शख़्स जो नाज़िल कयो वियो उन ते क़ुरान, इन्नका लमजनून, बेशक तूं त अलबत्ता मजनू आहीं, नऊज़ बिल्लाह। इहो कुफ़ार हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे इहे आहे अहिड़ा कलमा चवंदा हुया बतौर इस्तिहज़ा जे, त तव्हां ते क़ुरान नाज़िल न आहे थो, बल्कि तव्हां
माज़अल्लाह मजनू थी विया आहियो। त इहे अस्माए मौसूला सां इन्हनि खे इस्तेमालु कंदा हुया, यानी बतौर हकारत जे उन्हनि जो ज़िक्र। जेकॾहिं हिते अस्माए मौसूला इस्तेमालु न कनि हा, अलम इस्तेमालु कनि हा, त पोइ उन में हकारत मक़सदु न हुजे हा, पोइ उन में ख़बर ॾियणु मक़सदु हुजे हा उन्हनि जो। हाणे या इहो हली जॻह ते या मुहम्मद चवनि हा, त इन में हकारत हुननि जी हासिलु न थिए हा, पोइ छा थिए हा हासिलु? सिर्फ़ु ख़बर ॾियणु हासिलु थिए हा त तव्हां ते क़ुर नाज़िल कयो वियो आहे, तव्हां मजनू आहियो। त हिते उन्हनि जो मक़सदु जेको हुयो सो इस्तिहज़ा हुयो, इनखे मज़ाक़ बनाइणु हुयो। सो उन जे करे उहे या अय्युहल्लज़ी अस्माए मौसूला सां उनजो ज़िक्र कंदा हुया। ठीकु आहे, त इन खां ख़बर पवे थी न त कुफ़ारनि वटि बि बलागत हुई, पर उन जे बावजूद बि उहे क़ुर जहिड़ी बलागत हाणे मुक़ाबिले जी हुन मुक़ाबिलो क़बूल ई कोन कयो। व अम्मा मुहल्ला बेअल फ़युता बिही इज़ा कानल गर्ज़ हिकायत अन जिन्स नफ्सिही नहव इन्नल इंसान हैवानुन नातिकुन। हितां खां मुआरफ़े जो चोथों क़िस्म मुआरफ़ा बिल्लाम अलिफ लाम बयानु कयो थो वञे, यानी कि अहिड़ो लफ़्ज़ जंहिंखे मारफ़ा बनायो वियो हुजे अलिफ लाम जे दाख़िल करण सां। माना उहो लफ़्ज़ पहिरियां त नकरा हुजे पर उन जे मथां अलिफ लाम दाख़िल कयो वियो हुजे त पोइ उहो मारफ़ा थी वियो हुजे। हाणे इन जे सम्झण जे लाइ पहिरियां तव्हां हिकु ॻाल्हि सम्झो बतौर फ़ाइदे जे, त पोइ इहो सबक़ बि सही तरह सां ज़हन नशीन थी वेंदो। अलिफ लाम जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो अलिफ लाम इस्मी, ॿियो अलिफ लाम हरफ़ी। अलिफ लाम इस्मी उनखे चइबो आहे जेको इस्म फ़ाइल ऐं इस्म मफ़ऊल ते दाख़िल थिए, जीअं मिसाल अज़ारिब अल मज़रूब, इहो इस्म फ़ाइल ऐं इस्म मफ़ऊल ते जेको दाख़िल थींदो उहो अलिफ लाम इस्मी हूंदो। इस्म फ़ाइल इस्म मफ़ऊल खां अलावा ॿिए कंहिं इस्म ते दाख़िल थिए त उहो अलिफ लाम हरफ़ी हूंदो आहे। पोइ अलिफ लाम हरफ़ी जा 4 क़िस्म हूंदा आहिनि। घणा? 4। अलिफ लाम जिन्सी, अलिफ लाम इस्तग़राक़ी, अलिफ लाम अहद ज़हनी, अलिफ लाम अहद ख़ारिजी। अलिफ लाम इन जी पारां वजह हसर में तारीख़ ॿुधो। सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त अलिफ लाम जंहिं ते दाख़िल थियो आहे उहो माहियत ते दलालत करे थो या अफ़राद ते दलालत करे थो। जेकॾहिं उहो माहियत ते दलालत करे थो त उन में मुराद हूंदो अलिफ लाम जिन्सी। जेकॾहिं उहो अफ़राद ते दलालत करे थो त पोइ असां ॾिसंदासीं त उहो बाज़ अफ़राद ते दलालत करे थो या उहो कुल अफ़राद ते दलालत करे थो। जेकॾहिं उहो कुल अफ़राद ते दलालत करे थो त उहो थींदो अलिफ लाम इस्तग़राक़ी। जेकॾहिं उहो बाज़ अफ़राद ते दलालत करे थो त पोइ ॾिसंदासीं त उहो ख़ारिज में मुअय्यन मऊद आहे या न आहे। अगरि जेकॾहिं उहो ख़ारिज में मुअय्यन आहे त पोइ हुनखे चवंदासीं अलिफ लाम अहदे ख़ारिजी। अगरि उहो ख़ारिज में मुअय्यन न आहे त पोइ चवंदासीं अलिफ लाम अहदे ज़हनी। सम्झ में आयो? त हाणे ॾिसो अलिफ लाम जिन्सी चवंदासीं त अलिफ लाम जंहिं ते दाख़िल थियो आहे उहो सिर्फ़ु जिन्स ते दलालत करे। उहो अलिफ लाम जिन्स ते, उन मां मुराद सिर्फ़ु जिन्स हुजे, अफ़राद मुराद न हुजनि। जेकॾहिं अफ़राद मुराद हूंदा ऐं पोइ जेकॾहिं अफ़राद कुल मुराद हूंदा त पोइ उनखे चवंदासीं इहो आहे अलिफ लाम इस्तग़राक़ी। मिसाल ॾिसो, जीअं अलिफ लाम जिन्स जी मिसाल ॾियूं, अल इंसान हैवानुन नातिकुन, अल इंसान हैवानुन नातिकुन। या ॿियो मिसाल ॾिसो, अर रजुलु ख़ैरुम मिनल मिरअत। तवजह हेॾां कयो, अर रजुलु, हा, मर्द भलो आहे औरत खां। इन जो मतिलबु इहो न आहे त मर्द जेकी आहिनि सो तमामु मर्द तमामु औरतुनि खां भला आहिनि। इन जो मतिलबु इहो न आहे। हाणे ॾिसो मिसाल ॾिसो, हिकु औरत आहे उहा मुस्लमान आहे, को हिकु मर्द आहे जेको ग़ैर मुस्लिम आहे, त शान में केरु मथे थींदो? मुस्लमान औरत मथे थींदी। त अर रजुलु ख़ैरुम मिनल मिरअत जो मतिलबु इहो न आहे त तमामु मर्द तमामु औरतुनि खां अफ़ज़ल। के औरतूं आहिनि जेकी आला तक़वा जे दर्जे ते आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त मर्द जेका माहियत मर्द जिन्स मर्द इहा औरत खां
अफ़ज़ल आहे। हिते अफ़राद मुराद न आहिनि, अफ़राद इन जॻह ते मुराद न आहिनि, भले उनजी उहा माहियत मुराद आहे त इहे मर्द जेके आहिनि सो औरत खां अफ़ज़ल। जेकॾहिं अफ़राद मुराद वठंदासीं त पोइ उनजी माना ई न ठहंदी, उनजो मतिलबु ई न ठहंदो पियो, छो त पोइ काफ़िर बि मर्द आहिनि, पोइ उहे बि औरतुनि खां अफ़ज़ल थी वेंदा कंहिं नेकोकार औरतुनि खां। सो उनजे करे हिते अलिफ़ लाम मुराद इहो छा थींदो। या ॿियो मिसाल ॾिसो, इहो अल इंसान हैवानुन नातिकुन, इंसान जेको आहे उहो हैवाने नातिक आहे। त हिते अफ़राद मुराद न आहिनि, तमामु जेके इंसान आहिनि, इंसान जी माहियत उहा हैवाने नातिक आहे। अलिफ़ इहो इन खे चवंदासीं अलिफ़ लाम जिन्सी। पर जेकॾहिं अलिफ़ लाम जे मदख़ूल मञा अफ़राद मुराद हुजनि ऐं उहे अफ़राद कुल मुराद हुजनि त पोइ उनखे चइबो आहे अलिफ़ लाम इस्तग़राक़ी। जीअं मिसाल हिते मुसनिफ़ बयानु कयो आहे, इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, त बेशक इंसान जेके आहिनि उहे खसारे में आहिनि। त हिते इंसान मां मुराद बि तमामु अफ़राद आहिनि, बाज़ अफ़राद न आहिनि। छो तमामु अफ़राद आहिनि, जो अॻिते अचे थो इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सलात, मगर उहे शख़्स, हिते इस्तिस्ना कई वई, इस्तिस्ना मुत्तसिल, मगर उहे शख़्स जन ईमान आंदो ऐं अमले। त जेकॾहिं हिते इंसान में मुराद तमामु इंसान न हुजनि, बाज़ इंसान चऊं खसारे में आहिनि, त पोइ इस्तिस्ना करण जो को फ़ाइदो ई न रहंदो। इस्तिस्ना उन मां कई वेंदी आहे जेको मुस्तस्ना मुस्तस्ना जो मतिलबु हूंदो आहे मुस्तस्ना मिन में शामिल आहे। त माना इंसान में मुराद तमामु इंसान खसारे में आहिनि, मगर जन ईमान आंदो ऐं अमले साले। त हिते इंसान में मुराद घणा इंसान आहिनि, तमामु अफ़राद मुराद आहिनि। जॾहिं तमामु अफ़राद मुराद हूंदा त इहो थींदो अलिफ़ लाम इस्तग़राक़ी। ॿियो हूंदो अलिफ़ लाम अहद ख़ारिजी, इन तवजो, अलिफ़ लाम अहद ख़ारिजी ऐं अलिफ़ लाम अहद ज़हनी। अलिफ़ लाम अहद ख़ारिजी तारीफ़ ॿुधाईमांव। अलिफ़ लाम अहद ख़ारिजी चइबो आहे जेको मुतकलिम जेको ॻाल्हाए थो उहो ख़ारिज में मौजूदु हुजे त पोइ उहो उनखे ॻाल्हाए करे ऐं पोइ वरी उनखे मुअयन कयो वेंदो आहे। मिसाल जीअं कमा अरसलना इला फ़िरऔन रसूला फ़असा फ़िरऔनुर रसूल, जीअं असां मोकिलियासीं फ़िरऔन जे तरफ़ रसूल, पोइ फ़िरऔन नाफ़रमानी कई रसूल जी। त हाणे फ़िरऔन नाफ़रमानी कहिड़े रसूल जी कई आहे, उहो रसूल मुअयन आहे, ख़ारिज में मौजूदु आहे। कीअं त पहिरियां उनजो ज़िक्र थी आयो आहे त जेके असां फ़िरऔन जे तरफ़ रसूल मोकिलियासीं, फ़िरऔन उनजी नाफ़रमानी कई आहे, त उहो ख़ारिज में मौजूदु आहे न, मुअयन आहे न, कीअं त उनजो ज़िक्र पहिरियां थी आयो आहे। त इहो आहे अलिफ़ लाम अहद ख़ारिजी। ॿियो आहे अलिफ़ लाम अहद ज़हनी। अहद ज़हनी यानी कि जेका ॻाल्हि मुतकलिम चवे थो उहो ख़ारिज में त मौजूदु न आहे, पर उहो मुख़ातब जे ज़हन में आहे, को बि मुराद थी सघे थो। मिसाल जीअं इहो क़ुरान करीम जी आयत आहे जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी भाइरनि इजाज़त वरिती न पंहिंजे वालिद खां, त असांखे इजाज़त ॾियो त असां पंहिंजे भाउ खे पाण सां गॾु वठी वञूं। त पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वालिद साहिब चयो फ़अख़ाफ़ु अन यअकुलहु ज़िअब, मां ख़ौफ़ थो कयां ही त खाई वञे उन खे बघियड़। त हाणे अज़िअब इन ते अलिफ़ लाम दाख़िल थी वियो आहे। इहो अलिफ़ लाम इस्मी आहे, अलिफ़ लाम हरफ़ी आहे। इहो अलिफ़ लाम हरफ़ी आहे, छो त अलिफ़ लाम इस्मी छा ते दाख़िल थींदो आहे, इस्म फ़ाइल ऐं इस्म अज़िअब, न इस्म फ़ाइल आहे न इस्म मफ़ऊल आहे। त इहो अलिफ़ लाम हरफ़ी आहे। अलिफ़ लाम हरफ़ी मञा अलिफ़ लाम जिन्सी बि मुराद नथो थी सघे, छो त जिन्स जेका उहा माहियत दलालत कंदी आहे, हिते माहियत मुराद न आहे। ऐं अलिफ़ लाम इस्तग़राक़ी बि नथो थी सघे, छो त सभु भेड़िया उनखे खाईंदा न खाईंदा न, सभु बघिड़ न खाईंदा, को हिकु खाईंदो, त अलिफ़ लाम इस्तग़राक़ी बि थी नथो सघे। ऐं ख़ारिज में मौजूदु आहे त को हिकिड़ो ख़ासि भेड़ियो उनखे खाए, कहिड़ो बि झंगल में अची खाई, अलिफ़ लाम अहद ख़ारिजी बि न थींदो। इहो अहद ज़हनी आहे, यानी कि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वालिद साहिबु चवणु थो चाहे त माना मूंखे ख़ौफ़ आहे त कोई बि भेड़ियो अची करे उनखे खाई
सघे थो। ठीकु आहे, त इहो चइबो, इनखे चइबो अलिफ लाम अहदे ज़हनी। हाणे सभिनी तारीफ़ ज़हन नशीन थी वई। हाणे सबक़ में ॾिसो त पोइ ॻाल्हि आसानी सां सम्झ में अची वेंदी। व अमल मुहल्ला, ऐं पर उहो जेको सींगारियल हुजे, बाक़ी रहियो उहो मुहल्ला बे अल। मुहल्ला इन माना पुठियां ॿुधायो, मुहल्ला माना सींगारियल, बे अल अलिफ लाम सां, यानी अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजे मथां अलिफ लाम दाख़िल, पर पहिरियां त उहो लफ़्ज़ नकरा हुजे, पोइ जॾहिं असां हुन ते अलिफ लाम दाख़िल कयोसीं त पोइ हाणे उहो मारिफ़ा बणिजी वेंदो। जीअं रजुल नकरा आहे, कोई बि शख़्स, अर रजुल अलिफ लाम दाख़िल कयोसीं त हाणे उहो मारिफ़ा थी वेंदो। इनखे छाजे लाइ आंदो वेंदो आहे? फ़योता बिही, पोइ आंदो वेंदो आहे इनखे इज़ा कानल गर्ज़, जॾहिं हुजे मक़सदु हिकायत बयानु करणु अन जिन्स नफ़्स ही, सिर्फ़ु जिन्स जी। कॾहिं कॾहिं सिर्फ़ु जिन्स जी हिकायत बयानु करणु मक़सदु हूंदी आहे। अलिफ लाम जिन्सी, अलिफ लाम जिन्सी तारीफ़ ॿुधाए आहे। अलिफ लाम जिन्सी छा खे चइबो आहे? जेको माहियत ऐं जिन्स ते दलालत, जंहिंमां अफ़राद मुराद न हुजनि, जेको सिर्फ़ु माहियत ऐं जिन्स ते दलालत करे। जे मिसाल अल इंसान हैवानुन, इंसान जेको आहे उहो हैवाने, हिते जिन्स इंसान, माहियत इंसान मुराद आहे, अफ़राद मुराद। या मिसाल जी ॾिनोमांव, अर रजुल खैरुम मिनल मिरअत, इहा अलिफ लाम कहिड़ो आहे? अलिफ लाम जिन्सी, त जिन्स मर्द जिन्स औरत खां अफ़ज़ल आहे, अफ़राद मुराद हिते बि न आहिनि, त इहो कहिड़ो थियो? अलिफ लाम जिन्सी। व तुसम्मा अल, नालो रखियो वेंदो आहे अलिफ लाम जिन्सी। अविल हिकायत अनिल माहूद मिन अफ़राद जिन्स, इहा अलिफ लाम अहदे ख़ारिजी, अलिफ लाम अहदे ख़ारिजी जा मिसाल अॻिते बयानु कंदो। या हिकायत बयानु करणु हुजे उन माहूद खां, जेके अफ़राद, जेको अफ़राद जिन्स मज़ा हुजे, बयानु कयासीं न, त यानी या त उहो जिन्स ते दलालत कंदो, या त अफ़राद ते दलालत कंदो। जेकॾहिं अफ़राद कुल ते दलालत करे त अलिफ लाम थींदो इस्तग़राक़ी। जेकॾहिं बाज़ अफ़राद ते दलालत करे त पोइ ॾिसंदासीं त उहो ख़ारिज में मौजूदु आहे, या जेकॾहिं ख़ारिज में मौजूदु आहे त अलिफ लाम थींदो अहदे। हाणे अहदे ख़ारिजी जा मिसाल बयानु करे रहियो। या हिकायत बयानु करणु हुजे माहूद, जेको अफ़राद जिन्स मज़ा हुजे, व अहद हू, ऐं उनजो मुअयन हुजणु, अम्मा बे तक़दीम ज़िक्री। अच्छा, पोइ वरी हिते हिकिड़ो सुवालु थींदो त अलिफ लाम अहदे ख़ारिजी तारीफ़ कईसीं न, त जेको मुतकलिम जेके बयानु करे थो पर उहा शइ ख़ारिज में मौजूदु आहे, त हाणे ख़बर कीअं पवंदी त उहा शइ ख़ारिज में मौजूदु आहे, या मुअयन आहे, मुक़ररु आहे? उन जूं 3 सूरतूं मुसनिफ़ ज़िक्र कयूं आहिनि, जंहिं सां असांखे ख़बर पवंदी आहे त उहा शइ ख़ारिज में मौजूदु कीअं। हिकु त पहिरियां उन शइ जो ज़िक्र थी आयो हूंदो, जॾहिं उहा शइ जो ज़िक्र थी वेंदो त उहा मुअयन थी वेंदी, उहा शइ ख़ारिज में मौजूदु हूंदी, मऊद हूंदी। ॿियो त वरी उहा शइ मौजूदु हुजे। टियों त वरी उहा शइ ख़ारिज में मौजूदु, उहा शइ मौजूदु बि हिते न हुजे, माना या त उन शइ जो ज़िक्र पहिरीं सूरत, या त उन जो ज़िक्र पहिरियां थी आयो हूंदो, या त उहा शइ हिन वक़्तु मौजूदु हूंदी। 3 सूरत, या त वरी उहा शइ मुखातब जे ज़हन में मौजूदु आहे, मुखातब उनखे सही तरह सां सुञाणे थो, मुखातब जे ज़हन में उहा मुअयन आहे, मारिफ़ा आहे, ख़ासि आहे, उहा शइ मुखातब जे ज़हन में पहिरियां ई मौजूदु। ठीकु आहे, 3 सूरतूं सम्झ में अची वियूं। पहिरीं सूरत कहिड़ी आहे? ख़ारिज में, यानी पहिरियां उन शइ जो ज़िक्र थी आयो हूंदो त उहा शइ मुअयन थी वेंदी, उहा शइ ख़ासि मुराद हूंदी। या त ॿी सूरत कहिड़ी आहे? जी ॿी सूरत त उहा शइ हिन वक़्तु मौजूदु आहे त उहा शइ मुअयन थी वेंदी। 3 सूरत कहिड़ी त मुखातब जे ज़हन में उहा शइ ज़हन नशीन आहे, उहा शइ मौजूदु आहे। हाणे उन 3 जा मिसाल ॾिसो। या हिकायत करणु हुजे माहूद खां, जेको अफ़राद जिन्स मज़ा हुजे, व अहद हू, ऐं उनजो मुअयन हुजणु, अम्मा बे तक़दीम ज़िक्र ही, या उनजे ज़िक्र जे मुक़दम थियण सां हूंदो। मिसाल जीअं कमा अरसलना इला फ़िरऔन रसूला फ़असा फ़िरऔन रसूल, जीअं जो मोकिलियासीं असां फ़िरऔन जे तरफ़ रसूलनि खे, मोकिलियोसीं असां फ़िरऔन जे तरफ़ रसूलनि खे, फ़असा, पोइ नाफ़रमानी कई, फ़िरऔन रसूल, फ़िरऔन रसूल जी। हाणे हिते ॾिसो, इन रसूल फ़िरऔन रसूल, इन रसूल ते अलिफ लाम दाख़िल आहे। ठीकु आहे, अलिफ लाम इहो जिन्सी मुराद थी सघे थो?
जिन्सी उते हूंदो आहे जिते जिन्स मुराद हुजे, हिते जिन्स मुराद न आहे। ठीकु आहे। त फिरौन तमामु रसूलनि जी नाफ़रमानी कई, त रसूल उन तरफ़ आया ई कोन, त नाफ़रमानी कीअं कंदो हुनजी। ठीकु आहे। त अलिफ लाम इस्तग़राक़ी मुराद बि न थींदो। त बाक़ी कहिड़ो बचो? अलिफ लाम अहदे ज़हनी, अहदे ख़ारिजी। ठीकु आहे। त हिते अलिफ लाम अहदे ख़ारिजी थींदो, छो त उनजो ज़िक्र पहिरियां थी आयो आहे। कमा अरसलना इला फिरऔन रसूलन, इन मुराद फअसा फिरऔन रसूल, हिन रसूल मां मुराद बि इहो ई रसूल आहे जेका कमा अरसलना इला फिरऔन, जेका असां फिरौन जी तरफ़ रसूल मोकिलियोसीं, उन फिरौन उन रसूल जी नाफ़रमानी कई। सम्झ में आयो? त पहिरीं सूरत इहा थी त उनजो ज़िक्र पहिरियां गुज़री ईंदो, त पोइ उन सां उहो मअहूद थी वेंदो आहे। ॿी सूरत व अम्मा बि हुज़ूर ही बिज़ात ही, या बज़ात ख़ुदि उहा शइ मौजूदु हूंदी, या हाज़िर हुजणु उनजो बिज़ात ही, बज़ात ख़ुदि उहा शइ मौजूदु। मिसाल जीअं ॾिसो यौम, यौम माना ॾींहुं। हाणे यौम मुराद कहिड़ो बि ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं, सुभाणे को, ॿिए ॾींहं जो, 5 साल पहिरियां, 20 साल बाद मंझि, यौम मुराद कहिड़ो बि ॾींहुं थी सघे थो न, नकिराए। पर इन जे मथां जॾहिं असां अलिफ लाम दाख़िल कयूं, अल यौम, त हाणे छा माना आहे हिन जी? अॼोको ॾींहुं, छो त अॼोको ॾींहुं मौजूदु। त हाणे यौम पहिरियां नकिरा हुयो, उनजे मथां अलिफ लाम दाख़िल कयोसीं, त हाणे अल यौम मुराद कल्ह को ॾींहुं थींदो, सुभाणे जो ॾींहुं थींदो, या बाद में ईंदड़ ॾींहुं मुराद थींदो? इहो मुअयन थी वियो न। कीअं? उनजे मौजूदु हुजण सां। तव्हां ॾिसो, ये अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु ॾींहुं अकमलतु मुकमिल कयो मूं तव्हांजे लाइ तव्हांजे दीन खे। इहो जॾहिं इहो हुज़ूर अलैहिस्सलाम आयत नाज़िल थी हजतुल विदा जे ख़ुतबे जे दौरान, उन वक़्तु इहा आयत नाज़िल थी, यानी अॼु ॾींहुं तव्हांजो दीन मुकमिल थी वियो। त अल यौम मुराद कहिड़ो ॾींहुं आहे? हजतुल विदा वारो ॾींहुं मुराद आहे अल यौम। नबी साईं जंहिं ॾींहुं चयो अॼु ॾींहुं, ठीकु आहे। त अल यौम मुराद उहो ई ॾींहुं थींदो, ॿियो को ॾींहुं मुराद। पर जेकॾहिं अलिफ लाम दाख़िल न हुजे हा, त यौम मुराद कहिड़ो बि ॾींहुं थी सघे पियो। ठीकु आहे। त इन सां सम्झ में अची वियो न त इहो नकिरे मंझा मारिफ़ा, हुन यौम त नकिराए, पर अलिफ लाम दाख़िल थियो त हाणे हिकु ॾींहुं मुराद आहे, ॿिया ॾींहं न आहिनि, त इहो मारिफ़ा थी वियो। व अम्मा बे मारिफ़त सामे लहू, या वरी सामे जी उन में मारिफ़त हुजे, सामे जी उनखे ख़बर हुजे, ॿुधंदड़ खे, मुखातब खे उन शइ जी मारिफ़त हुजे, उन शइ जी ख़बर हुजे। मिसाल जीअं इज़ युबायिऊन का तहत शजरते, जंहिं वक़्तु उहे सहाबा बैयत पिया कनि उहे तव्हां सां उन वण जे हेठां। त हाणे शजरत, इहो शजरत नकिरो आहे, पर इन जे मथां जॾहिं अलिफ लाम दाख़िल थियो त हाणे ॿिया वण मुराद न आहिनि, उहो ई वण मुराद आहे जंहिंजे हेठां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा सां बैयत कई हुई। त उहो कहिड़ो वण आहे? उहो सहाबनि खे ख़बर आहे जंहिं वण जे हेठां उन्हनि, त माना मुखातबनि खे उन वण जी ख़बर आहे न, उन जॻह जी ख़बर आहे। सो उन जे करे इहो उन मां मुराद अशजरत मञा हर दरख़्त हर वण मुराद न आहे, पर हिकिड़ो ख़ासि मुराद आहे, छो त अलिफ लाम उन जे मथां दाख़िल थियो आहे। त हाणे उहो ई वण मुराद आहे, ॿिया वण मुराद न थींदा। वतो समा अल अहदिया, ऐं नालो रखियो वेंदो आहे इन जो अलिफ लाम अहदी, अहदे ख़ारिजी। अविल हिकायत अन जमील अफ़राद जिन्स, या वरी मक़सदु हुजे हिकायत बयानु करणु जिन्स जे तमामु अफ़रादनि खां। मिसाल जीअं इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, इहो मिसाल बयानु करे अलिफ लाम इस्तग़राक़ी जा तारीफ़ ॿुधायोमांव न। या त अलिफ लाम जेको दाख़िल थींदो उन मां मुराद माहियत ऐं जिन्स हूंदी। जेकॾहिं माहियत ऐं जिन्स मुराद हुजे त अलिफ लाम कहिड़ो थींदो? अलिफ लाम जिन्सी मुराद हूंदो। जेकॾहिं अफ़राद मुराद हुजनि ऐं अफ़राद कुल मुराद हुजनि त पोइ कहिड़ो थींदो? अलिफ लाम इस्तग़राक़ी। त हाणे हिते बयानु करे थो त अलिफ लाम इस्तग़राक़ीअ जो इस्तेमालु, अलिफ लाम इस्तग़राक़ी कहिड़े टाइम इस्तेमालु कयो वेंदो आहे, कीअं इस्तेमालु? अलिफ लाम जिन्सी जो मिसाल बयानु करे, अलिफ लाम अहदे ख़ारिजी जो मिसाल बयानु कई, हाणे अलिफ लाम इस्तग़राक़ी जो मिसाल। या हिकायत, अलिफ लाम इस्तग़राक़ी कॾहिं इस्तेमालु कयो वेंदो जॾहिं मक़सदु हुजे हिकायत बयानु करणु अन जमी अफ़राद, तमामु अफ़रादनि खां।
तमामु जिन्स जे तमामु अफ़रादनि खां। मिसाल जीअं इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान, हिते इंसान जी जिन्स मुराद आहे न आहे, फ़र्द मुराद आहिनि। त इंसान जेके अफ़राद आहिनि उहे, ऐं बाज़ मुराद आहिनि जा तमामु मुराद आहिनि। तमामु इंसान मुराद आहिनि त तमामु इंसान खसारे में आहिनि। जे इंसान मुराद जेकॾहिं असां बाज़ वठंदासीं त पोइ इस्तस्ना जो को मक़सदु ई न रहंदो। इस्तस्ना तॾहिं कई वेंदी आहे जॾहिं मुस्तस्ना मिन में शामिल हुजे। उनजे करे आंदो व इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। इन्नल इंसान, बेशक अलबत्ता तमामु इंसान खसारे में आहिनि। वातो सम्मा अल इस्तग़राक़ियत, ऐं नालो रखियो वेंदो आहे अलिफ लाम वक़द युराद बि अलिफ बे अल, ऐं कॾहिं ऐं तहक़ीक़ मुराद वरितो वेंदो आहे इन अलिफ लाम सां। इशारत इला जिन्स फ़ी फ़र्द मा, इशारो करणो जिन्स जे तरफ़, फ़ी फ़र्द मा आम फ़र्द में। अच्छा, हिते वरी चयो थो वञे त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त अलिफ लाम जेको आहे उहो नकरा ते दाख़िल थींदो आहे, उहो मारिफ़ा थी वेंदो आहे, पर उनजो इशारो जेको हूंदो आहे उहो कंहिं जे तरफ़ बि थी सघे थो। माना उहो नकिरे मञा थी त मारिफ़ा वेंदो आहे, पर उनजी दलालत साॻी नकरा वारी जो एतबार, जीअं नकरा आम शइ ते दलालत कंदो आहे न, अहिड़े तरीक़े सां हिते अलिफ लाम दाख़िल थींदो आहे, पर उनजी दलालत मुअयन शइ ते न हूंदी आहे, आम शइ ते दलालत हूंदी आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। मिसाल इन जो ॾिसो, मिसाल इहो शेर आहे, वलक़द अमुर्रु अलल लईम यसुब्बुनी फमदईतु सम्मह कुल्तु ला यअनीनी। पहिरियां अल्फाज़नि खे थोरो सम्झो त पोइ माना बि सम्झ अची वेंदी। वलक़द अमुर्रु, वलक़द त सम्झ में अची वेंदो। अमुर्रु, अमुर्रु इहो मर्र या मुर्र, नसर यंसुर जो बाब आहे। इन जी माना हूंदी आहे गुज़रणु, मिरार, मर्र गुज़र। लईम, लईम जी माना पढ़ी आहे न पुठियां, कमीणो। यसुब, सब या सुब, सब जी माना छा आहे? घार ॾियणु। ये नारो लॻायो वेंदो आहे मन सब नबियन, हाँ ठीकु आहे, सब शितम, सब माना घार ॾियणु। फमदईतु, मदईतु माना गुज़रियुसि मां, मदा माना गुज़रणु हूंदी आहे। इहो सम्मह असुल में न आहे, इहो असल में लफ़्ज़ आहे सम्मत, सुम्मत। सुम्मा पढ़ी आयो न, इहो हरूफ़े आतिफ़ा मंझां इनखे लिखियो वेंदो ता वॾी सां, सुम्मत। हिते थोरो टाइपिंग जी ग़लतीअ जे करे इहो सम्मा लिखियो वियो आहे। ठीकु आहे, इनखे छा पढ़ंदासीं? हाँ सुम्मत। कुल्तु ला यअनीनी, यअनीनी मुराद आहे माना नथो, ला यअनीनी, यअनी यानी माना मुराद वठणु, ला यअनीनी उहो नथो मुराद वठे मूंखे। हाणे ॾिसो अल्फाज़ सम्झी वियो न, हाणे हिन जो तर्जुमो कयो। वलक़द, ऐं अलबत्ता तहक़ीक़, अमुर्रु गुज़रां थो मां, वाहिद मुतकलिम फ़ेल मुज़ारे, अलल लईम कमीणे शख़्स ते, अलल लईम कंहिं बि कमीणे शख़्स ते, इन माना कयो। अलबत्ता तहक़ीक़ गुज़रां थो मां, अलल लईम कंहिं बि कमीणे शख़्स ते। हाणे मां कंहिं जी माना छो कयमि, छो त इहो अलिफ लाम जेको आहे इहो जेको दाख़िल थियो आहे, पर इन मां मुराद आम आहे। ठीकु आहे, पुठियां मुसन बयानु करे आयो न हिन महिल, उनजी माना थींदी त अलल लईम कंहिं बि कमीणे शख़्स ते, या सुबुनी जेको मूंखे गार थो ॾिए, फमदईतु पोइ मां गुज़री थो वञा, सुम्मत कुल्तु सुम, इहो सुम, सुम हर्फ़ आतिफ़ आहे न, उनजी माना छा थींदी आहे? पोइ, पोइ कुल्तु चवां थो मां, ला यअनीनी नथो मुराद वठे उहो मूंखे। इन जो मतिलबु माना शाइर पंहिंजे बारे में ॿुधाए रहियो आहे त मां एॾो बुर्दबार आहियां, मां एॾो बर्दाश्त करण वारो आहियां, जो मां कंहिं बि कमीणो शख़्स को बीठो हुजे उनजे साम्हूं गुज़रंदो आहियां, ऐं हो अगरि मूंखे गार ॾींदो आहे त मां उनखे जवाबु न आहियांसि ॾींदो, मां हुन सां ॻाल्हाईंदो ई न आहियां, मां हलियो वेंदो आहियां। पोइ को दोस्त वग़ैरह मिलंदो आहे या केरु चवंदो आहे त माना तोखे त इहो गारियूं पई ॾिए, मां चवंदा इहो इन जी मुराद मां कोन हुयुमि, इहो मूंखे
न पियो चवे, या मां पाण खे चवंदो आहियां त इहो मूंखे नथो ॻाल्हि हुजे, कंहिं ॿिए खे थो चए। हाणे ॾिसो जेकॾहिं अल-लईम मुराद हिते असां अलिफ लाम माना हिते असां लईम मुअय्यन मुराद वठूं मारिफ़ा हुजण जे करे, त पोइ मतिलबु इहो थींदो त माना शाइर एॾो बुर्दबार न आहे, कंहिं हिकिड़े लईम जी, कंहिं हिकिड़े कमीने शख़्स जे गारियुनि खे बर्दाश्त करे थो, पर हर कंहिं जे गारियुनि खे बर्दाश्त, उन जे करे लईम हिते मुराद आम वरिती वेंदी, जीअं उसूल गुज़री आयो, त पोइ मुराद थींदी त माना शाइर एॾो बुर्दबार आहे जो हर कमीने शख़्स खे उहो बर्दाश्त करे थो। सम्झ में आयो? वइज़ा वक़ा मुहल्ला बिअल ख़बरन, ऐं जॾहिं वाक़िअ थिए मुहल्ला सींगारियल बि अलिफ लाम ख़बर, माना कॾहिं ईअं थिए त माना अहिड़े लफ़्ज़ ते अलिफ लाम अचे जेको तरकीब में ख़बर वाक़िअ थिए, अहिड़े लफ़्ज़ ते अलिफ लाम अचे जेको लफ़्ज़ ख़बर में तरकीब में ख़बर वाक़िअ थिए ऐं उन ते अलिफ लाम बि दाख़िल थिए, पोइ अफ़ादल कसर, उहो कसर जो फ़ाइदो ॾींदो आहे, तख़सीस जो फ़ाइदो ॾींदो आहे, ख़ुसूसियत जो फ़ाइदो ॾींदो आहे। मिसाल जीअं वहुवल गफ़ूर, ऐं उहो ई बख़्शींदड़ आहे, गफ़ूरुल वदूद, वद मोहबत कंदड़, उहो ई वद मोहबत कंदड़ आहे। माना हाणे गफ़ूर, हूअं त गफ़ूर माना बख़्शींदड़, त गफ़ूर मां मुराद थी सघे थो को गफ़ूर बख़्शींदड़ खे इंसान बि हुजे, को ॿियो बि हुजे, हो बि हुजे, पर इन जे मथां अलिफ लाम दाख़िल थियो, ऐं इहो हुवा मुब्तदा आहे, गफ़ूर उनजी ख़बर आहे न, गफ़ूर ख़बर आहे, हुवा हाणे गफ़ूर ख़बर जे मथां अलिफ लाम दाख़िल थियो आहे न, त हाणे इहो हसर जो फ़ाइदो ॾींदो, कसर जो फ़ाइदो ॾींदो, तख़सीस जो फ़ाइदो ॾींदो, त उहो ई बख़्शींदड़ आहे, ॿियो को बख़्शींदड़, त अलाह जी बख़्शिश एतिरी वॾी बख़्शिश आहे जो उन जे साम्हूं ॿिए कंहिंजी बख़्शिश का हैसियत ई, ऐं अलाह ई मोहबत कंदड़ आहे। हालांकि मोहबत ॿिया बि कनि था न, इंसान सां मोहबत कंदो आहे, वालिदैन कंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह, मोहबत बि थींदी आहे, पर अलाह ताला जी मोहबत एतिरी वॾी मोहबत आहे जो उन जी मोहबत जे साम्हूं ॿिए कंहिंजी मोहबत का, त इन जी माना छा थींदी त उहो ई मोहबत कंदड़ आहे, उहो ई बख़्शींदड़ आहे। सम्झ में आयो? त इहो छा थी, इहो ख़ुसूसियत इन फ़ाइदो ॾिनो, इन हसर जो फ़ाइदो ॾिनो, इन कसर जो फ़ाइदो ॾिनो, त इहो इहाते में वठंदड़ आहे इन्हनि मानाउनि खे। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी व नूर अर्श सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही।